दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू में ज़ोंग समेत को भी नेटवर्क कम न करण सबब नौजवान परेशान। नौजवानन जो चवण आहे त असां हज़ारे रुपयनि जो पैकेज करायूं था पर नेटवर्क हले ई नथो। असांजा रोज़ सवे रुपया ज़ाया कया वञनि था। शहरीन आला इदारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त दादू जी ज़ोंग नेटवर्क कंपनियुनि समेत सभिनी नेटवर्क कंपनियुनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। वक्ती सही बोले तो वक्ती के कम ही न तो करे। 1600 रुपया भरे असां पैकेज करायो आहे उहो बिल्कुलु नकार आहे, को कम जो न आहे। असां मुतालबो इहो हलाए रहा है। कहिड़ो ज़ोंग इस्तेमालु कंदा हो? कहिड़ो नेटवर्क? रात पैकेज करायो 2500 रुपए जो ए ॼण पैसा असांजा हराम जाने हिकिड़े कलाक बि कोन हलियो आहे। न पियो हले जहाज आयो आहे तब नथो हले नेटवर्क। ज़ोंग जो बेकार नेटवर्क आहे। वीडियो हलाइण लाइ असांखे 10-15 मिंट लॻी था वञनि। हाणे ज़ोंग वारनि जी हालत आई आहे पैकेज असांजा पैसा ईअं था हलिया वञनि, खदड़ो मानी खाई थो वञे। ॾियनि मां नेटवर्क सभु साड़े छॾिया। का नई का नेट खोले न को नओं को पैकेज ॾियनि, का नई ऐसे कंपनी अचे ज़ोंग वारद ऐं यूफोन टेलीनोर मोबलिंग को बि सिम